अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाइक सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हारंदड़ वीडियो ऐं ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों, तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों, तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेस मंसूर हाणे रिज़न वारनि ॾे वेंदो। उन्हनि खे चवंदो त तव्हांखे हाणे कीअं बि करे फ़ैसिले ते राज़ी थियणो पवंदो। अगरि जेकॾहिं तव्हां फ़ैसिले ते राज़ी न थिया आहियो त पोइ रेस शाह निवाज़ तव्हांखे बर्बादु करे छॾींदो। उन जे करे तव्हां ऐं हाणे मुराद उन्हनि खे यानी मां हिकु करणु पियो चाहियां। उन जे करे तव्हांखे हाणे कीअं बि करे फ़ैसिले लाइ राज़ी थियणो पवंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त रेस शाह निवाज़ जेको आहे पुलिस वटि हलियो वेंदो। पुलिस खे चवंदो त तोखे हाणे कीअं बि करे इन ॿिन्हिनि धुरनि जे मथां केस दाख़िल कराइणो आहे। पुलिस चवंदो त रेस अगरि जेकॾहिं तो वटि सबूत न आहिनि त पोइ मां केस दाख़िल कॾहिं बि न कंदुसि, छो जो अगरि तो वटि सबूत हुजनि त पोइ मां केस दाख़िल कराए सघां थो। रेस शाह निवाज़ चवंदो सूबेदार जेकॾहिं तूं केस दाख़िल न कंदे त पोइ मां DSP वटि हलियो वेंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त कूंज जेको आहे घणो परेशान हूंदो। कूंज हाणे इहा सोचींदो त मां आख़िरकार हाणे इन शैतान खां कीअं जान छॾायां। इन शैतान खां जान छॾाइण ॾाढो मुश्किल आहे। अगरि जेकॾहिं मां इन खां आज़ादु न थियुसि त पोइ हीउ शैतान जेको आहे रिज़न ऐं ककर वारनि खे मारे छॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों, हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जेको आहे पंहिंजे भाउरनि ऐं सोटनि खे सम्झाईंदो। उन्हनि खे चवंदो त हाणे तव्हांखे कीअं बि करे हाणे रिज़न वारनि खे उफ़ बि न आहे चवणो। अगरि जेकॾहिं तव्हां का बि अगराई कई त पोइ इन में असां ॾोही थी पवंदासीं, छो जो रेस मंसूर हाणे तमामु जल्द फ़ैसिलो कराइण वारो आहे। इन करे तव्हांखे माठ में रहणो पवंदो। दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।